घोड़न ऐं घोटन जीअण थोरा ॾींहणा कॾहिं मंझ कोटन कॾहिं राही रण जा। अस्सलाम वालेकुम, नमस्ते हक़ मौजूद दोस्तों। अॼु जो ही वीडियो जेको आहे मां सोचियो ठाहिण जो उहो हेल्थ मुतलिक़ आहे ऐं काफ़ी इम्पोर्टेंट आहे। काफ़ी अरसे खां सोचियुमि पिए त इन खे ठाहिजे, पर वक़्तु न मिलण करे थोरी देरि थी वई। त दोस्तो, अॼु जी जेका टॉपिक जेका असां चूज़ कई आहे उन में इहो आहे त अक्सर तव्हां या असां इहे ॿुधंदा रहिया आहियूं तदा हमरा या दोस्त को वेंचण वियो बाथरूम में ऐं उनखे हार्ट अटैक अची वियो। नो डाउट ज़िंदगी अलाह जे बस आहे, पर असांखे पाण खे बि कुझु अहिड़ियूं तदाबीर जेके चओ या एहतियात जेके चओ उहे करणु ज़रूरी आहिनि। ऐं मां पंहिंजे हर टॉपिक जॾहिं को अहिड़ो कंदो आहियां, वीडियो ठाहींदो आहियां, त उन में तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदो आहियां त वॉक ज़रूरी आहे। वॉक उहो वॉक न जीअं तव्हां मानी खाई पोइ थोरी चहलकदमी कयो, इहो वॉक न आहे। तव्हां थोरो तेज़ वारो तक़रीबन अधु कलाकु 45 मिंट ज़रूरी वॉक कयो। ऐं राति जो मानी जेका आहे सां देरि सां खाइणु छॾे ॾियो। मानी खाई ऐं सुम्ही रहणु इहो सिहत जे लाइ ॾाढो नुक़सानु कराए, छो जो घटि मां घटि 12 खां 16 कलाक तव्हांजे पेट में जेको खाधो रहे थो उनखे हज़म थियण में लॻे थो। पर अगरि तव्हां राति जो देरि सां खाई सुम्ही रहंदो, सुबुह जो उथी वरी नाश्तो कंदो, त उन पेट खे तव्हांजे जिस्म खे टाइम ई कोन मिलंदो त उनखे हज़म करे सघे। सो इन जे करे कोशिशि कयो तव्हां, अगरि मां हिते कैनेडा में दोस्त मूंसां एग्री कंदा जेके अंग्रेज़ आहिनि, उहे शाम जो 5 बजे मानी खाई छॾींदा आहिनि या 6 बजे। पोइ राति जो अगरि देरि सां कुझु बुख लॻनि त पोइ कुझु सैलेड थी वियो या को अहिड़ो हल्को फुल्को जंहिंखे असां मंचिंग चवंदा आहिनि हिते, कुझु चिप्स खाई छॾियऊं, को फ्राइज़ खाई छॾियऊं या कुझु अहिड़ो हल्को। पर हू मानी जेको आहे सो खाईंदा आहिनि जल्दी, 5 बजे खां पहिरियों ई मानी खाई छॾींदा आहिनि, हुनजो डिनर थी वेंदो आहे। ऐं उन खां पोइ हू उथंदा सुबुह जो सवेरे आहिनि। बाक़ी वीकेंड ते हू पंहिंजो इंजॉय कंदा आहिनि, पूरी राति वीकेंड ते फिल्मूं ॾिठूं, पंहिंजो जो बि उन्हनि जो आहे। पर अमूमन जेके आहिनि हिते जेको तसवुरु आहे उहो इहो आहे त जल्दी मानी खाई जल्दी सुम्ही रहणु। सुबुह जो 7 खां पहिरियां उहे जॉब ते निकिरी वेंदा आहिनि। कुझु माण्हू त 5 बजे जॉब ते निकिरी वेंदा आहिनि। सो इन जे करे सो हाणे इहो हिकिड़ो टॉपिक ही आहे त ख़ासि तौरु या तव्हां काफ़ी दफ़ा दोस्तनि खां ऐं तव्हां ॿुधो हूंदो, मां बि काफ़ी दफ़ा ॿुधो आहे त को दोस्त आहे, को हमरा आहे, वॉशरूम वियो, वेंझण वियो, आदा उनखे हार्ट अटैक अची वियो। उन जा जेके अॼु उन सबबनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं मां को डॉक्टर न आहियां, जेका आहे इंफॉर्मेशन इंटरनेट ते मौजूदु आहे उन खां असां जेको आहे सो कुझु शयूं खणी उन ते असां ॻाल्हायूं पिया। काफ़ी जॻहनि ते इहे डॉक्टर बि उहे चवंदा आहिनि त इहो जेको माण्हू वेंझण वञे थो उनखे हार्ट अटैक छो थो थिए, उन जा हिकिड़ो त इहो सबबु आहे त एक्चुअली हू हार्ट जो माना उनखे ख़बर न हूंदी हार्ट जो पेशेंट हू हूंदो, उनजी हार्ट कमज़ोर हूंदी। ऐं ॿियो जेको मेन रीज़न आहे उहो तव्हां इहो आहे त जॾहिं को माण्हू वेंझण वञे थो न त हू पाणी जेको तकिड़ो पाणी खणी पोइ गरम हूंदो या थधो हूंदो तकिड़ो मथे ते विझंदो, उन सां ब्लड प्रेशर शूटअप थी वेंदो आहे। ब्लड प्रेशर जीअं मथे वेंदो त हुनजे हार्ट अटैक जा चांसिस वधीक हूंदा आहिनि। सो इन में सभ खां पहिरियां वेंझण वारे टाइम ते पहिरियां इहा कोशिशि कयो त पेरनि खां शुरू कयो। पाणी पेरनि तां विझणु शुरू कयो त आस्ते आस्ते उहो जेको ब्लड प्रेशर उहो बिल्डअप मतिलबु जेको आहे नॉर्मल थियणु शुरू थी वेंदो। उन सां तव्हांजो असरु कोन थींदो। आहिस्ता आहिस्ता हेठां पाणी पेरनि खां विझंदे जंघनि ताईं, पेट ताईं, पोइ तव्हां मथे ते पाणी विझो त उन सां तव्हांजो जेको ब्लड प्रेशर शूट न थींदो आहे, तव्हांखे हार्ट अटैक जा चांसिस तमामु घटि आहिनि। छो त मोस्टली माण्हू इहो कंदो आहे, बसि गरम पाणी थधो जीअं ई मथे ते विधई
तो जेको आहे सो घणो थधो हूंदो या घणो गरम हूंदो तो हिकदमि जेको हुननि जो ब्लड प्रेशर जेको आहे सो शूटअप करे वेंदो। ऐं जेको आहे सो उन खां ॿियो इहो आहे त राति जो सुम्हण वारे टाइम ते जॾहिं तव्हां सुम्हो राति जो त हिकिड़ो गिलास पाणी जो ज़रूरु पी ऐं पोइ जेको आहे सो सुम्हो। इवन लाइक जॾहिं वेंझण वञो था न त हिकिड़ो गिलास पाणी जो पी पोइ वञो ताकी उहो तव्हांजो ब्लड प्रेशर जेको आहे सो उहो नॉर्मल रहे। सो दोस्तो इहा अॼु असांजी हिकिड़ी टॉपिक हुई त एहतियात कयो, दोस्तनि खे बि ॿुधायो त जॾहिं हू वेंझण वञनि था त महिरबानी करे पहिरियां जेको आहे सो पाणी पेरनि खां शुरू कनि पोइ मथे अचनि। आहिस्ते आहिस्ते पहिरियां पाणी पेरनि खे पेर धोतऊं पोइ वरी जंघूं धोई पेट ताईं अची वियो आहे माण्हू पोइ वरी मथे ते अचे। सो मुंहिंजे ख़्याल में त हीअ तव्हांजे लाइ टॉपिक जेका आहे सा फ़ाइदेमंद हूंदी ऐं दुआनि में असांखे यादि कंदा रहो हमेशह। महिरबानी तव्हांजी। थैंक यू सो मच।